अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असीं हिकिड़े थर इलाइक़े में आहियूं, जंहिंखे असां मारवी जो थर चई सघूं था, मारवड़नि जो थर चई सघूं था, ॾोथियड़नि जो ॾेह बि चई सघूं था। अॼु असीं यकीनन उन इलाइक़े में मौजूदु आहियूं जिथे ही थरवासी कीअं पंहिंजा शौक़ु पालनि था, कीअं पंहिंजा जेके उन जानवरनि सां, उठनि सां हुननि जी जेका मुहबत आहे ऐं उन उठनि खे बाक़ाइदगी सां हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी थी वञे, बाक़ाइदगी सां उन्हनि खे हिकिड़ो तयारु कयो थो वञे ऐं बाक़ाइदगी सां हिकिड़ो प्रोसेस जेको आहे उनखे हलायो थो वञे। यानी हिकिड़ो साल, वरी ॿियो साल, वरी टियों साल, 3 सालनि खां पोइ उहो उठ जो जेको जानवर आहे उहो हिकिड़ी पूरी सिख्या वठी, पूरी ट्रेनिंग वठी हू तयारु थिए थो। उन्हनि खां बाद में उहो जेको उठ आहे उहो वॾनि वॾनि मेलनि में, प्रोग्रामनि में उते वञे थो ऐं उते हू पंहिंजो करतब ॾेखारे थो, उते नाच करे थो, डांस करे थो। उन खां बाद में जेके परे परे खां कही आयल उठनि जा शौक़ीन, ॾिसंदड़ ऐं नाज़रीन उहे उन मां हिकिड़ो लुत्फ़ अंदोज़ थियनि था। ऐं काफ़ी दफ़ा ईअं बि थियो आहे त उन्हनि उठनि जे सवारनि खे ऐं उठनि खे वॾा वॾा एवॉर्ड बि ॾिना विया आहिनि, उठनि जे मालिकनि खे उन सां नवाज़ियो वियो आहे ऐं काफ़ी ॻरी रक़म में उहे बाद में उठ जेके आहिनि उहे ख़रीद करे वरिता वेंदा आहिनि। त अॼु असीं मिठड़ाऊ जे इलाइक़े में मौजूदु आहियूं। उते असां सां कुझु उठ सवार जेके आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि, जन जे उठनि जो नाच बि तव्हांखे ॾेखारींदासीं। उठनि जी शुरूआती जेका उन्हनि जी ट्रेनिंग आहे उहा बि तव्हांखे, सवारनि जी जेका असां सां ॻाल्हि ॿोल थींदी उहा बि यकीनन असां कंदासीं। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो, असांजो साथ ॾिजो ऐं असांजे फेसबुक पेज हाणे असीं ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु आहे थाहिर उमर, जेको यकीनन नंढपिण खां मुंहिंजे ख़्याल में उठनि जो उहो शौक़ु पालींदो पियो अचे, काफ़ी उन उठ तयारु बि कया आहिनि ऐं प्रोग्रामनि में बि शरीक थींदो आहे। अदा अस्सलाम वालेकुम। कॾहिं खां ई तव्हांजे उठनि जो शौक़ु कयो पिया तव्हां? उठनि जो शौक़ु साईं असांजो बाबे ॾाॾे खां वठी हलंदो पियो अचे, याने ख़ानदानी तव्हांजो ई शौक़ु। अच्छा, जॾहिं उहो उठ तव्हांजो बाक़ाइदा उहा पंहिंजी ट्रेनिंग वठी जेको कुझु तव्हां हुनखे सेखारींदव उहो सिखी जॾहिं तयारु थींदो त पोइ उन उठ जी छा डिमांड हूंदी? उन जी साईं उठ जी डिमांड पंहिंजी हूंदी आहे। 3 लख खां वठी 15 लख ताईं बि उठ जी डिमांड आहे साईं। याने पोइ जहिड़े जहिड़े क़िस्म जो उठ हूंदो, हा, ओड़े क़िस्म जी डिमांड थींदी आहे। तव्हां प्रोग्रामनि में, इन मेलनि में उठनि खे घुमाइण जे लाइ या नाज़रीन खे पंहिंजे उठ जी कारकर्दगी ॾेखारण लाइ किथे किथे वेंदा आहियो? साईं जाम वेंदा आहियूं। खोड़सारा असांजे इलाइक़नि में जिते मेला लॻंदा आहिनि उते वेंदा आहियूं, उठ घुमाईंदा आहियूं। यानी जेके तव्हां उठनि जा शौक़ीन आहियो उहे पाण में मिली करे पोइ सालियानो किथे मेलो रखंदा आहियो, पोइ उन में सभु उठनि जा शौक़ीन उते ईंदा आहिनि, पोइ उते ख़बर लॻंदी आहे त कंहिंजे उठ में केतिरी कारकर्दगी आहे ऐं कहिड़े स्वार में त केतिरी आहे। जी नाज़रीन, जीअं त ही हुया मूंसां गॾु थाहिर उमर ऐं अदो रिहान उमर जन सां मूं यकीनन ॻाल्हि ॿोल कई। ऐं उठनि जा शौक़ीन आहिनि हिते, उठनि जो तमामु घणो ऐं उठ जो हिते तमामु घणो शौक़ु आहे ऐं तमामु उनखे सुठी तादाद में रखियो थो वञे, उनखे पालियो थो वञे। ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे मेज़बान कबूतर फ़क़ीर महर मदाही खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, संत सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।